नाज़रीन, कराची के मेमण ॻोठ में ज़मीनी तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। हथियारबंदनि जे फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त गोलियूं लॻण जे नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे सरवर मेमण। जी सरवर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मली जे इलाइक़े में मेमण ॻोठ भरिसां दरसाण छन्ने इसा जो वेझो ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जिते पुलिस जी वॾी नफ़री पहुची इलाइक़े घेरे में आणे छॾियो। जेको शाम दारे इहो झेड़ो शुरू थियो, जंहिंमें हिन वक़्तु ताईं 4 माण्हुनि जे मारिजण जे इतला समेत 2 ॼणा जेके ॻणिती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। हिन वक़्तु बि इलाइक़े खे पुलिस जी वॾी नफ़री मौजूदु आहे, जंहिं इलाइक़े कड़ो छाड़े छॾियो आहे। माण्हुनि जी अचवञ बंदि थी वियो आहे। जंहिं SSP मली सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन इहो तस्दीक कई आहे 4 माण्हू वाक़ई में फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई वञे पई हिन वक़्तु ताईं। ऐं इन खां अलावा 17 माण्हुनि खे जेको झगड़े में मौजूदु आहे, उन्हनि खे बि पुलिस गिरफ़्तार करे मेमण ॻोठ थाणे जी गिरफ़्तार करे वरितो आहे। हिन वक़्तु जेका अपडेट आहे त उहे समूरा जेके फ़ौत थिया आहिनि उन मां नाला आया आहिनि, जिन में फ़ौत थियल में आहे हिकिड़ो इम्तियाज़ उर्फ़ बादशाह जोखियो, अनवर जोखियो ऐं जब्बार जोखियो, ऐं हिकु ॿी दोस्त जो आहे इब्न हसन हैदरी। इहे 4 ॼणा ॿिन्ही धुरियुनि जा फ़ौत थी चुका, जंहिं ॿिनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई वञे पई, जंहिंमें जोखियो बिरादरी इंशाअल्लाह जोखियो ऐं हैदरी बिरादरी जो वली जोखियो। हीउ जेको झगड़ो थियो आहे दरसाण छन्ने जे 2 धुरियुनि, जेके हिकु जोखियो बिरादरी जी आहे ऐं ॿी हैदरी फ़क़ीरन, इहो बिल्कुलु दरसाण छन्ने मेमण ॻोठ थाणे जी हद में इहो इलाइक़ो अचे थो, जिते अॼु शाम दारे खां हिन वक़्तु ताईं 2 धुरियुनि में झेड़ो हली रहियो आहे, जंहिंमें हिन वक़्तु ताईं 4 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। सरवर, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।